DHQ अस्पताल जे MS डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई जी जनम ॾींहं ते अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि जे इंचार्जनि पारां केक कटे ख़ुशी जो इज़हार कयो। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सफ़ी सरदार चारण। DHQ अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई DHQ अस्पताल जे डायरेक्टर मखदूम फ़तेह मोहम्मद अब्बासी सां गॾु DHQ अस्पताल पहुतो, जिते लेबोरेटरी इंचार्ज जहांगीर अली, मेडिकल वार्ड जे इंचार्ज डॉक्टर फहमीदा जमाली, पैरामेडिकल स्टाफ जे सदर मोहम्मद आचर पंवर पारां सालगिरह तक़रीब कोठाई वई। महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, टोपी, अजरक, गुलनि जा हार पाराए जनम ॾींहं जो केक काटे ख़ुशीअ जो इज़हार कयो। उन मौक़े ते DHQ अस्पताल जे डायरेक्टर मखदूम फ़तेह मोहम्मद अब्बासी, डॉक्टर फहमीदा जमाली, डॉक्टर एहसान पंवर, डॉक्टर अज़ीज़ुल्लाह मज़नानी, अमानुल्लाह पंवर, राजा रफ़ीक पंवर ऐं ॿियनि चयो त ऑफिसरनि मां स्टाफ ख़ुशि नाहे हूंदो, पर अॼु एतिरा प्रोग्राम ॾिसी इहो महसूस थिए थो त डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई हिन अस्पताल लाइ कुझु आहे, जंहिं जे करे अॼु सभिनी ख़ुशी जो इज़हार कयो आहे। डॉक्टर अमजद हुसैन स्टाफ लाइ न पर अस्पताल में ईंदड़ मरीज़नि जो बि भरझलो इंसान दोस्त डॉक्टर आहे, जेको सख़्त सर्दी में बि राति जो देर सां अस्पताल विज़िट करण लाइ पहुची मरीज़नि ऐं स्टाफ सां कचहरी कंदो आहे।